छा ईरानी कुर्द महसा उमेनी जो बदिलो वठी सघंदा या हिकु भेरो ॿीहर वरी धोखो खाईंदा? अमरीकी अख़बारनि जो चवणु आहे त अमरीका ॻुझे तरीक़े सां ईरानी कुर्दनि खे हथियार फराहम करे रहियो आहे त जीअं हू अंदरूनी अदम इस्तेहकाम पैदा करे सघनि, जॾहिं त ईरान कुर्दनि जे ठिकाणनि ते बमबारी कई आहे। ही पहिरियों भेरो न हूंदो त अमरीका कुर्दनि खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कंदो। उन खां अॻु हू इराक ऐं शाम में बि ईअं करे चुको आहे। त अचो मालूम करियूं था त कुर्द केरु आहिनि ऐं उन्हनि जी तहरीक छा आहे ऐं हू आलमी क़ुवतनि जे रहम करम ते छो आहिनि। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। कुर्द दुनिया जे उन्हनि वॾी क़ौमनि में शुमार थियनि था जिन जी पंहिंजी ॿोली, सक़ाफ़त ऐं तारीख़ी सुञाणप त मौजूदु आहे, पर उन्हनि जी पंहिंजी आज़ाद रियासत न आहे। हिकु अंदाज़े मुताबिक़ कुर्दनि जी मजमूई आबादी 3 खां 4 करोड़ जे विच में आहे ऐं हू बुनियादी तौर ते 4 मुल्क यानी तुर्की, इराक, ईरान ऐं शाम में आबाद आहिनि। कुर्दनि जी अक्सरियत जंहिं खिते में रहे थी उन खे तारीख़ी तौर कुर्दिस्तान चयो वञे थो। ही हिकु जाबलू खितो आहे जेको उन्हनि 4 मुल्कनि जे सरहदनि ते पखिड़ियल आहे, जेको कंहिं वक़्तु हिकु मुल्क हो। ही विरासत पहिरीं आलमी जंग खां पोइ थी। कुर्दनि जी रियासत बहाल करण जा मुआहिदा त थिया पर अमल न कयो वियो। नतीजे में कुर्दिस्तान खे तुर्की, इराक जेको उन्हनि ॾींहनि में बरतानवी ताज जे ज़ेर असर हो, शाम जेको फ्रांस जी कॉलोनी हो ऐं ईरान जे विच में विरहायो वियो। उन वक़्त खां वठी कुर्द पंहिंजी सुञाणप ऐं ख़ुदमुख़्तियारी लाइ विढ़ी रहिया आहिनि। कुर्दनि जी जदोजहद, हथियारबंद जदोजहद ऐं सियासी तहरीकुनि समेत मुख़्तलिफ़ सूरतनि में साम्हूं आई। उन्हनि जी बुनियादी मुतालबनि में संदन क़ौमी सुञाणप जी मञता, ॿोली ऐं सक़ाफ़त जा हक़, सियासी ख़ुदमुख़्तियारी ऐं कुझु हल्कनि जे तरफ़ां मुकमल आज़ादी जो मुतालबो शामिल आहे। हर मुल्क में कुर्द तहरीक जी नौइयत मुख़्तलिफ़ रही आहे। उन्हनि जो सबबु उते जो सियासी हालतूं आहिनि। उन्हनि में तुर्की में कुर्दनि जी जदोजहद सभ खां वधीक रतो छाण वारी रही आहे, जिते कुर्दनि जी सभ खां वॾी आबादी मौजूदु आहे। हिते कुर्द ॿोली ऐं सक़ाफ़त ते पाबंदियूं बि लाॻू रहियूं आहिनि। कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी जे सरबराह अब्दुल्ला ओजलान जी क़यादत में हथियारबंद जदोजहद शुरू कई वई। तुर्की उन्हनि खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾिनो। आख़िरकार 2013 में अमन जी बहाली ते मुआहिदो थियो, वेढ़ाक हथियार छॾण ऐं तुर्की खां निकिरण जो मुआहिदो कयो, पर शाम जी जंग में सियासी इख़्तिलाफ़नि जे सबबु ही अमल नाकाम थी वियो। गुज़िरियल साल अब्दुल्ला ओजलान गैर मुसल्लह थियण जो ऐलान कयो ऐं मुज़ाकरात में दाख़िल थी वियो। कुर्दनि खे सभ खां वधीक सियासी ख़ुदमुख़्तियारी इराक में हासिल आहे। सन 1991 जी जंग खां पोइ उत्तर इराक में हिकु महफ़ूज़ इलाक़ो क़ाइमु थियो, जंहिं जे नतीजे में कुर्दनि पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई, जंहिंखे कुर्दिस्तान रीजनल हुकूमत चयो वञे थो। ही हुकूमत पार्लियामेंट, इंतिज़ामिया, फ़ौज रखे थी। इराक में सदाम हुसैन जे दौर में कुर्दनि खे सभ खां वधीक ज़ुल्म बर्दाश्त करणो पियो, जंहिं में हज़ारे ई कुर्द मारिजी विया ऐं उन्हनि ते कीमियाई हथियारनि जो बि इस्तेमालु कयो वियो। शाम जे घरू वेढ़ दौरान कुर्द ग्रुप SDF दाइश जे ख़िलाफ़ जंग में इहो अहम किरदारु अदा कयो। शाम जी नई हुकूमत सां कुर्दनि जो हिकु मुआहिदो थियो आहे, जंहिं जे तहत हू शामी फ़ौज जो हिसो बणिजी रहिया आहिनि। हिन शर्त ते उन्हनि खे पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त जा हक़ मिलंदा। हाणे अचूं था ईरान ते। नाज़रीन, ईरान में कुर्दनि जी सूरत हाल हाणोकनि सालनि में सभ खां वधीक चिकताण वारी रही आहे, जिते ईरानी कुर्द न सिर्फ़ नस्ली पर मज़हबी लिहाज़ खां बि इम्तियाज़ी सलूक जी शिकायत कंदा रहिया आहिनि। उन्हनि जो सबबु हू पंहिंजो नस्ल ऐं सुन्नी मज़हब ॿुधाइनि था। 2022 में कुर्द ख़ातून महसा उमेनी जी मौत खां पोइ सॼे ईरान में जेकी तहरीक हली, उन जो मर्कज़ कुर्द इलाक़ा हुआ। महसा उमेनी तेहरान में पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलण आई हुई। संदसि मथे तां थोरो स्कार्फ हटी वियो, जंहिं खां पोइ इख़्लाक़ी पुलिस खेसि गिरफ़्तार कयो ऐं हू तशद्दुद में फ़ौत थी वई। कुर्द पार्टियूं ईरान जे ख़िलाफ़ हथियारबंदनि जदोजहद करे रहियूं आहिनि। ईरान उन्हनि गुरहनि खे अलहदगी पसंद ऐं ॿाहिरियनि मुल्कनि जा एजेंट करार ॾेई रहिया आहिनि। उन्हनि ते ड्रोन हमला करे थो। कुर्दनि जो मुतालबो हिकु वफ़ाक़ी ईरान आहे, जिते हुननि खे ख़ुदमुख़्तियारी मिले। आलमी ताक़तूं, पोइ भले अमरीका, रूस, तुर्की या ईरान, पंहिंजे मफ़ादनि लाइ कुर्दनि खे इस्तेमालु कंदियूं रहियूं आहिनि। इराक में अमरीका हिमायत कई, उन खां पोइ शाम में, पर जॾहिं ज़रूरत ख़तमु थिए थी त
छॾे ॾिनो। ईरान इसराइल अमरीका जंग खां पोइ अमरीका इराक में मौजूद ईरानी कुर्द हथियारबंद गिरोहनि जो ईरान में दख़ल अंदाज़ी जी हौसला अफ़ज़ाई करे रहियो आहे। अहिड़ी रीति अॻु में पखड़ियल तकरार में हिकु नओं महाज़ खुलण जो इम्कान पैदा थी सघे थो। तंहिं हूंदे बि व्हाइट हाउस हिन मंसूबे जी तरदीद करे थो। तजिया निगारनि जो चवणु आहे त का बि कुर्द फोर्स ईरान जी हुकूमत खे केराए नथी सघे ऐं न ई हुन ॻाल्हि ते नुमाया असर विझी सघे थी त मुस्तक़बिल में इक़्तिदार कंहिंजे हथ में वेंदो। अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स लिखे थो त CIA कुर्द फोर्स खे सिर्फ़ महदूद नौईअ जा नंढा हथियार फ़राहम कया आहिनि। उन्हनि वटि न टेक्निक आहिनि न ॻरा हथियार। तंहिं करे हू ईरान ते हमिलो करण या तेहरान में क़ाइम मज़हबी हुकूमत खे संजीदा ख़तरो लाहे करण जी पोज़ीशन में न आहिनि। त सवाल ही आहे त छा कुर्द महसा उमैनी जो बदिलो वठी सघनि था? अॻूणनि अमरीकी अमलदारनि जो चवणु आहे त ईरान जी अक्सरियती फ़ारसी आबादी कंहिं कुर्द हथियारबंद कार्रवाई खे भली कार न चवंदी। लॻभॻि 9 करोड़ आबादी वारे ईरान में अंदाज़न 60 खां 90 लख कुर्द आबाद आहिनि। उन्हनि इतलाउनि खां पोइ ईरानी फ़ौज पाड़ेसरी मुल्क इराक जे नीम ख़ुदमुख्तियारी कुर्द इलाक़े में मौजूद कुर्द गिरोहनि जे ख़िलाफ़ हिकु फ़ौजी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। तर्जमान जो चवणु आहे त फ़ौज ईरान मुख़्तलिफ़ अलहदगी पसंद क़ुवतनि खे निशानो बणाए रही आहे। हिन तरह सालनि खां आज़ादी ऐं ख़ुदमुख्तियारी जो ख़्वाब खणी 4 मुल्कनि में विरहायल कुर्द हिकु ॿी जंग में धिकिया पिया वञनि जंहिं में बि आलमी मफ़ाद आहे।